हिकु निडड़ी कहाणी आहे औकात जे बारे में, ॿुधजो ज़रूरु। अगरि मज़ो अचे त लाइक ऐं शेयर कजो। बादशाह शहर घुमंदो पियो अचे, ॾिठे हिकिड़ी ख़ूबसूरत छोकिरीअ जा वञे थी पई, हर माण्हू जी हुन में नज़र आहे। बादशाह जो हुनखे ॾिठो, बादशाह चयो त हेड़ी ख़ूबसूरत छोकिरी हिन खे त असांजे महलात में हुजणु खपे, हे वते हिते घिटियुनि में रुलंदी। वज़ीर खे चई ॻाल्हि ॿुधो, हिन छोकिरीअ पोयों लॻंदी हीअ छोकिरी काॾ थी वञे। वज़ीर ओॾी महिल पोयों लॻो छोकिरी जे, हलंदा आया, ॾिठे त छोकिरी हिकिड़े घर में अंदरि घिड़ी वई। वञी हिन दर खड़कायो त ॾिठे त भंगी निकिरी आयो शहर जो। भंगीअ चई छोकिरी कहिड़ी, हीअ मुंहिंजी धीउ आहे। चई तूं भंगी न शहर जो? चई हा। चई हीअ तुंहिंजी धीउ आहे? चई हा। चई ठीकु आहे। वज़ीर आयो मोटी बादशाह वटि, चई बादशाह सलामत, हीअ छोकिरी तव्हांजे कम जी न आहे। चई छो? चई भंगी जी धीउ आहे, तव्हांजे कम जी हीअ न आहे। चई कंहिंजी बि धीउ हुजे, मुंहिंजो न छा वञेसि, मां इहा छोकिरी वठंदो ज़रूरु। आख़िरकार बादशाह जो ज़िद। वज़ीर ठीकु आहे, हल भला। सिधो आहे, हिते दर खड़कायूं भंगी जो, भंगी निकिरी आयो। भंगी खे चई पई छोकिरी जो संग मूंखे ॾे, मां शादी कंदोसांसि। भंगी जो बादशाह सलामत, मुंहिंजी छोकिरी तव्हां वटि ॼाले न सघंदी, उते मरी वेंदी। भंगी खे चई ॻाल्हि त ॿुध, तूं वटि बदबूदार घर आहे, बदबू पई थी अचे, असां अंदरि नथा टपी सघूं, एॾी तूं वटि धप आहे। मां हिनखे पंहिंजी महलात में विहारींदुसि, जिते साफ़ सुथरी शइ, हर शइ हिनखे मिलंदी। उते जेको त बेड आहिनि, उते पलंग आहिनि, ऐं उते खाइण पीअण जे लाइ हर शइ ताज़ी हिनखे मिलंदी। ऐं तूं थो चवीं त हे न ॼाले सघंदी उतड़े? जी बादशाह सलाह, मां त ईअं थो चवां थी न ॼाले सघंदी उतड़े। जी न, मूंखे संग खपे बसि। हाणे बादशाह जो ज़िद, हुनजो ठीकु आहे, चवीं थो त मां ॼायां थो तोखे, पर तूं वटि ॼालींदी कोन हीअ। आख़िर में शादी थी। शादी थियण खां पोइ जॾहिं आई महलात में हूअ, कुझु ॾींहं गुज़रिया त हूअ बीमार थी पई। आख़िर बीमार खाइण पीअण फिटी कंदी वई। आख़िर वञी हिकु जाइ पलंग ते बसि किरी पई हुई। हिन अचे घुराया, डॉक्टर घुराया, हकीम घुराया, तबीब घुराया, अचे इलाज कनि, पर को इलाज लॻे कोन पियो। ईअं ख़बर हिनखे पई त हिकिड़ो हकीम आहे, पुराणे दौर जो आहे, पर हाणे लठ ते थो घुमे, इलाज कोन थो करे, पर आहे पुराणो हकीम। बादशाह जो वञी इनखे ईअं वठी अचो। सिधो आया उन वटि, उनखे चवंदो बादशाह सलामत घुरायो आहे। चई वाह, मूंखे त हाणे चई मुंहिंजो दिमाग़ी कमु कोन थो करे इलाज करण जो, मां इलाज ई कोन थो कयां। छोकिरे खे सेखारे त उहो इलाज कंदो आहे, मां त न आहियां इलाज जहिड़ो। हाणे जी बादशाह चयो कीअं बि पुॼे। चई भला ठीकु आहे, हलो भला। हाणे बादशाह जो हुकुम आहे, हिनखे घोड़े ते खणी उते आया। अचे बादशाह वरी वेठो, बादशाह खे ॾे हाल वाल। चई मुंहिंजी राणी बीमार आहे, कई हकीम तबीब आया पर ठीकु न थी। अगरि तूं हिनखे ठीकु कंदे न, तुंहिंजी बक़ाया ज़िंदगी ऐश सां गुज़रंदी, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। हल तूं ॾिस हुन इलाज कर। चई मां इलाज त घणो टाइम थियो आहे, मां छॾे ॾिनो आहे करणु, हाणे लठ हथ में आहे, हला वेठो थो कयां। चई न, हिन जो इलाज कर। चई हलो मूंखे ॾेखारियो। अचे ॾिठे राणी खे। चई बादशाह सलामत, मां हर राणी ने कीअं पियो ईंदो तो ओता कमूं, हाणे ईअं करे हिन वटि में मूंखे हिकिड़ो कमिरो ठाहे ॾे, पोइ राणी हिते हुजे, मां हिते पियो हर पियो ॾिसंदुसि, पोइ दवा दारू पियो ठाहींदुसि हिते। बादशाह जो हुकुम थियो त 2-3 कलाकनि में कमिरो ठही वियो। हाणे हकीम उते वेठो आहे। हकीम ॾिसे पियो, जड़ी बूटियूं कुटे हुनखे पीआरे ई पियो, फ़र्क़ु न पियो पए। आख़िर पुराणे दौर जो हकीम हुओ, हिननि खे दिमाग़ बि हुयो। हिकु नौकिराणी खे सॾु कई, चई हेॾा हेॾे, उनखे चई हली आहे कमरे में अंदरि। नौकिराणी चयो मां अहिड़ी न आहियां। चई मां पाण अहिड़ो न आहियां, पर हेॾे अचो। अंदरि वठी वञी ॻाल्हि खे चई ॻाल्हि ॿुध, हिन बादशाह शादी किथां कई? चई हिन ॻाल्हि खे तूं छॾ। चई न, मूंखे ॿुधाए शादी किथां कई आहे बादशाह, किथां इहा वरितई? हुन चयो त शहर जो जेको भंगी आहे न। चई हा। चई उनजी धीउ आहे। चई हा। चई हा। चई ठीकु आहे, वञ तूं हाणे।
हिन बादशाह जो नियापो मोकिलियो हकीम चई बादशाह सलामत हिकिड़ो ॿियो कमिरो खणाए हिन महलात जी वटि में पर हिन मां दरी हेॾे कजांइसि। बादशाह ओॾी महिल ई ठहिरायो कमिरो, दरी हिन पासे को कईंसि चई बादशाह सलाम जेको बि किन किचिरो हुजे सभु हिन कमरे में उछलींदा वञो। बादशाह चिचिरियो थियो छा, हिन कमरे में जो किन किचिरो उछलींदा दरी खुलंदी सॼी बदबू मुंहिंजे हिन महलात में वेंदी। तूं हाणे दिमाग़ कमु नथो करे हकीम जो, हे सॼी बदबू मुंहिंजे कमरे में अंदरि ईंदी। चई अगरि मूंखे इलाजु करिणो आहे त मुंहिंजी मर्ज़ीअ तोखे हलणो पवंदो न। चई ठीकु आहे भला हाणे हुकुम खे कमिरो ठाहियो, कमिरो ठाहियऊं, भञी दरी हिन पासे खां कयूं। हाणे हिते हकीम छा कयो, उते जो किचिरो अचे उछलियो हुननि, थोरी जो दरी खोले त बदबू एॾी पई अचे जो सफ़ा किनी। हकीम छा कयो जो राति जो वञी थोरी दरी खोले छॾी, उहा बदबू जो आई त राणी छा कयो त फतकी फतकी उथी सिधो दरीअ मथां वञी बीही, उतां ई करे ख़ुशबू उतां वठी हुनजी बदबू जी अचे वेही रही पलंग जे मथां। हकीम पे ॾिठो सॼो लका। हकीम चयो त इलाजु हिनजो इहो ई आहे, ॿियो इलाजु हिनजो कोन्हे। ॿिए ॾींहं ते वरी पाण उथी वञी उतां थोरी दरी खोले उतां बदबू वठी मोटी चई हाणे मानी खाइणु शुरू कयईं। हाणे हिते माना हिन तबियत सही थियणु शुरू थी वई। हे डेली राति जो वेंदी थोरो दरी खोले उतां बदबू वठंदी, वरी सुबुह जो बि ॾिसंदी केरु कोन्हे, दरी खोले त बदबू वठंदी, पर हकीम वेठो हुनखे ॾिसंदो हो। हीअ सफ़ा टाट थी वई। हकीम चयो मां हाणे सही थी वई, हाणे मूंखे इनाम ॾे त मां वञा। चई हकीम हाणे उहो कमिरो त बंदि कयूं नी इहो बदबू वारो। चई ॻाल्हि ॿुधाए। चई ॿुधाए। चई ॻाल्हि हीअं हीअ बदबू में नंढी वॾी थी आहे सो हिनखे बदबू खपे। जे बदबू न ॾींदे त मरी वेंदई। जे अगरि तूं पंहिंजे महलात बचाइण थो चाहीं पोइ हिनखे राहे होॾे जिथां खणी आयो हुईसि, वञी ओॾे रहाईसि, पोइ राति जो खणी पाण सुबुह जो फिटी करे अची ओॾे, न त महलात में हीअ मरी वेंदी। छो जो हिन जी औकात इहा आहे, हीअ बदबू वारी, हे बदबू में रहंदी ज़िंदह रहंदई, हिनखे हेॾे खणी ईंदे महलात में मरी वेंदई। हाणे तुंहिंजी मर्ज़ी। बादशाह चयो माना हे कहिड़ो कहर थी वियो, हाणे सॼो महलात कीअं मां बदबू कयां। आख़िरकार बादशाह जो ठीकु आहे हाणे बसि सही आहे, मुंहिंजी त हिन सां दिलि आहे। बादशाह छा कंदो, सुबुह जो वञी फिटी करे ईंदो हुते पीउ जे घर, ऐं राति जो वरी खणी ईंदो हेॾे। हकीम खे चई माना उते महलात ठहिराए। चई महलात केॾो बि ठहिराए पर बदबू उते लाज़म हुजणु खपे, किन किचिरे जी बदबू अचे। छो जो हिन जी औकात इहा ई आहे, हीअ वॾी बि उते थी आहे, पलजी बि उते ई आहे, पैदा बि उते थी आहे, हिनखे उहा ई शइ पंहिंजी खपे। तूं खणी छा बि खणी कर, बदबू लाज़म हिनखे खपे। चई ठीकु आहे। त दोस्तो हिन में इहो ई साबित थिए थो, जिथे माण्हू रहंदो आहे, जिथों जो जेको माहौल हूंदो आहे माण्हू उअं ई थींदो आहे। उहा आदत माण्हू पंहिंजी छॾींदो न आहे जिथों जो हूंदो आहे। त तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। अस्सलामु अलैकुम।